बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाज़रीन प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं तव्हांजी मेज़बान तेरी मॉर्न नाज़रीन किन जिते बि हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं जीअं त नाज़रीन पंहिंजो आगाज़ असां हमेशह जेको आहे सुबुह जो अल्लाह साईं जे करे क़ुर पाक जी तिलावत सां कंदा आहियूं ऐं सां गॾोगॾु हिकिड़ी नेक नियती सां घर को ॿाहिरि निकिरंदा आहियूं त असां अल्लाह साईं असांजी रोज़ी जेको बरकत ॾे ऐं रोज़ी में बरकत ॾियण जो हिकिड़ो वॾे में वॾो कलमो इहो आहे त असां जेको आहे त ख़ूबसूरत तरीक़े सां जेको आहे असां जेको आहे न पंहिंजी चङाई जा कम भलाई जा कम जेके अगरि असां कंदासीं त असांजी यकीन जेको आहे रोज़ी में बरकत थींदी ऐं असांजी जेकी रोज़ी में को डेली वेजेस जे हवाले सां को बि इनकम थिए थी त अगरि उन इनकम असां जेको आहे 5 रुपया 10 रुपया बि जेको आहे अलाह जे नाले ते ॾींदासीं त यकीनन उहो असांखे मीड़ टीण ते मिलंदो ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे टपाल मेज़बान जे ताउन सां असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में त ढाबो सजियल आहे जिते अदा सजाद खे ऐं भलीकार कंदमि भलीकार अदा सजाद कीअं आहियो ठीकु आहियो अॼु त जेको आहे अदा सजाद जेको आहे सक़ाफ़ती रंगनि में आहे ख़ूबसूरत तरीक़े जो जेको आहे अजरक जेके आहे उन्हनि जे ढाबे ते सजियल आहिनि ऐं ख़ूबसूरत तरीक़े जा रंग जेके आहिनि असांजे सक़ाफ़ती जा उन्हनि जे ढाबे ते नज़र पिया अचनि ऐं ॻाल्हि जॾहिं हुजे टपाल मेज़बान जी त यकीनन जेको आहे सिंध जी मेज़बान जेकी आहे जो राज़ जेको टपाल मेज़बान ऐं जीअं त हाणे ॻोठनि में वाण बस्तियुनि में जेको आहे टपाल मेज़बान जा जेके रंग आहिनि उहे सक़ाफ़त जा रंग छो त हाणे त कल्चर डे जा असांजे जेको आहे 6 डिसंबर जा ॾियारा जेके इलाही वेझो पिया अचनि ज़ोर शोर सां तयारियूं जेके हिन खे न तव्हांखे नज़र अचनि पर हुन सां गॾु गॾु कोरोना बि आहे जीअं हैदराबाद जे ॾिसो केतिरनि ई इलाइक़नि में जेको आहे स्मार्ट लॉकडाउन जो ऐलान कयो वियो आहे त उहो इन जे करे छो त असां एतिहादी तदाबीर खे फॉलो कोन कयोसीं असां सम्झोसीं त जेको कोरोना एग्ज़िस्ट न थी करे बसि अची करे हली वई जेको नुक़सानु ॾियणो हो जेको हुनखे ॾेई वियो लेकिन हिन महिल ताईं बि कोरोना मौजूदु आहे एतिरा डेली जेके आहिनि पॉज़िटिव पेशेंट्स असांखे ॻणत में अचनि पिया त इन जी वजह खां बहितर आहे त असां पंहिंजो जेको अगरि कोई बि तक़रीबात कयूं था इवेंट्स कयूं था हिन जे हवाले सां त हिकिड़े सोशल डिस्टेंस ऐं लिमिटेड जेके आहे तादाद में जेके महिमान जेके उहे एंट्री कनि पंहिंजे पंहिंजे घर में या कुझु लिमिटेड या वॾी वॾी जेके आहे लाइक जेके हॉल्स या हिननि में जेको आहे न पाण जेको आहे न सेलिब्रेट करे सघूं पिया त एहतियाती तदाबीर प्रिकॉशन सोशल डिस्टेंस असांजी लाइफ में पंहिंजी रूटीन जी हैबिट में जेको आहे इनहेंस करणु ज़रूरी आहे ऐं जेतोणीकि तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210288 पर डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा जीअं त नाज़रीन सक़ाफ़त जा ॾियारा वेझो पिया अचनि असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में तव्हां ॾिसंदा हूंदो जेको ख़ूबसूरत जेको आहे असां सेट जेको आहे सजायो आहे ऐं अञा तयारियूं हलनि पियूं इन हवाले सां अञा मज़ीद किथे थींदी लेकिन असांजे प्रोग्राम में जीअं त हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि जो तारीफ़ कराए पोइ यकीनन आउं तव्हांखे पंहिंजो सेट जेको आहे प्रोग्राम सुबुह मेहरान जो ज़रूरु ॾेखारींदमि पहिरियों असांजे जेके महिमान आहिनि उनखे वेलकम कंदासीं पाण जेके आहिनि उस्ताद बि आहिनि टीचर बि आहिनि ऐं बहितरीनु सिंगर बि आहिनि अचो त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारीफ़ करायो माशूक खोखर साहब तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक कीअं तव्हांखे भलीकार ॿीहर चऊं था जेके आहिनि ख़ासि तौर ते सियारे सां गॾो गॾु असांजे जेके सक़ाफ़त जा ॾियारा बि रंग जेके अचनि पिया छा चवणु चाहींदो हा माशाल्लाह हींअर असां पंहिंजे हैदराबाद में बि ॾिसूं पिया ऐं सिंध जा सभई शहर टेलीविज़न जे महिल खोलियूं था त इहे सक़ाफ़त जा रंग शुरू थी विया आहिनि ऐं हर तरफ़ खां गीत गूंजनि पिया ऐं तयारियूं बि हलनि पियूं गीतनि जे हवाले सां असांजूं बि तयारियूं हलनि पियूं कुझु गीत जेके कया आहिनि अॼु तव्हां सभिनी नज़र कंदासीं ज़रूरु हिकिड़ो असां बि इंजॉय कंदासीं लेकिन तव्हां कोक बि जेको आहे तव्हां सां गॾु असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि उहे बि जेके आहिनि पाण जेके बहितरीनु सिंगर बि आहिनि स्टूडेंट बि आहिनि ऐं जे ख़ासि तौर ते नौजवान जो जेको टैलेंट हूंदो आहे त उहो हमेशह उनखे एनहांस करणु घुरिजे स्टडी सां गॾो गॾु त अचो नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारीफ़ करायूं हसनैन मीराणी तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक सक़ाफ़त जा जेका कीअं पियो लॻे सक़ाफ़त जा ॾींहं अची विया आहिनि सियारे जी बि मौसम अची वई आहे छा चवणु चाहींदो जी जी बिल्कुलु सीब आहे पर जेको आहे सो माशाल्लाह सक़ाफ़त जा ॾींहं हली रहिया आहिनि माशाल्लाह ॾाढो सुठो असांजो कल्चर आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको आहे सो सभु को मल्हाए रहियो आहे ऐं इंशाल्लाह ईंदड़ वक़्तु ई चैनल्स वग़ैरह ते परफॉर्म करे रहिया आहिनि त ज़बरदस्त अच्छा जॾहिं इहे डेज़ सक़ाफ़त जा असांजे ख़ासि डिसंबर जो पहिरियों नवंबर खां ई असां सभु जेके पंहिंजी तयारियुनि में स्टार्ट थी वेंदा आहियूं वॻा सिबाईंदो असां लेडीज़ त सभु को जेके कल्चर जे हवाले सां पंहिंजे ट्रेडिशनल हवाले सां जेके वॻा वग़ैरह ॿियो पंहिंजे ड्राइंग रूम पंहिंजे घर खे जीअं असां जेको डेकोरेट कंदा आहियूं जीअं अॼु असांजो प्रोग्राम सुबुह मेहरान में यकीन तव्हांखे ऐं तव्हांजे व्यूअर्स खे तव्हां ॾिसो ऐं चाहींदमि त जेको तव्हां असांजो जेको सॼो सुबुह मेहरान जो सेट आहे जेको सक़ाफ़त जी रंगनि में जेको निखरे पियो उहो
यकीनन तव्हां ॾिसी इंजॉय कंदा ऐं काफ़ी आइडियाज़ बि मिलनि था ईअं ई आऊं बि ॾिसंदी आहियां काफ़ी मुंहिंजी पहिरीं भेणुनि खे जेको ख़ूबसूरत तरीक़े सां अजरक जो इस्तेमालु कंदियूं आहिनि जीअं असां एप्लिक जो इस्तेमालु कयो आहे एप्लिक जेको असांजे सिंधी सकाफ़त जो हिकिड़ो एॾो वॾो कमु आहे जेको हैंडमेड कमु आहे उहो एप्लिक जे हर रंगनि में पहिरियों त एप्लिक जेकी हूंदी आहे हिकिड़े रंग में हूंदी आहे हाणे त एप्लिक जी जीअं जनरेशन वधंदी थी वञे नयो नयो दौर अचे थो त कलरफुल जेकी असांजी एप्लिक थी आहे एप्लिक जी असांजी चादरूं आहिनि एप्लिक जी असांजी जेकी रिलियूं आहिनि एप्लिक जे असांजा इवन के हाणे त ओॾण वारी वॾियूं रज़ायूं बि आहिनि ऐं सूट्स जे हवाले सां बि असांजे एप्लिक जो काफ़ी ख़ूबसूरत कमु थी रहियो आहे उन सां गॾोगॾु असांजो टुक जो जेको कमु आहे उहो बि इलाही बहितरीनु आहे उन सां असांजो झंडी जो कमु आहे उहो बि इलाही बहितरीनु आहे ऐं ख़ासि तौर ते वरी असांजो जेको हुननि जो कमु हूंदो आहे भर्थ थियल पियो हूंदो आहे शीशे में उहो बि इलाही ख़ूबसूरत थियल हूंदो आहे पर इहे सभु शयूं असांजे जेके कल्चर डे जे हवाले सां असां पंहिंजे ड्राइंग रूम में जॾहिं सजाईंदा आहियूं त उहो इलाही निखरी बि ईंदियूं आहिनि लाजवाब माना फ़ख़ुरु थींदो आहे त बाक़ी असां सिंधी आहियूं इहे सभु जेके आहिनि असां न आहे ज़रूरत असां मॉडर्न शइ खे जेको आहे एतिरो अडॉप्ट करे पंहिंजे ड्राइंग रूम्स खे उन हवाले सां असांजी जेके पंहिंजियुनि शयुनि खे जेको एॾो ख़ूबसूरत जेको ॾिसो तव्हां ॾिसो सेट डिज़ाइनर जेको असांजे जेके अजरक सां केतिरो कमु कयो था गैस जे जेके साहिब जे पोयां एतिरो ख़ूबसूरत जेको आहे रंग ॾिसां वरी टेबल खे जेको आहे ब्लू कलर में मेहरान टीवी जो कलर जेको ब्लू आहे उनखे जेको खणी आयो मूंखे जॾहिं राति डायरेक्टर मजबूर साहब सेट जी पिक्चर मोकिली त मूंखे इलाही ख़ुशी थी ऐं एॾो थी त आइडियो बि काफ़ी सारो मिली वियो त यकीनन ख़ुशी बि थिए त ऐं चवंदे आऊं बि जेके आहे न ट्रेडिशन जे हवाले सां अहिड़ो ख़ूबसूरत ड्रेस बि जेके आऊं पाए अचां त उहो बि जेको आहे पंहिंजे हैंडमेड वर्क जे हवाले सां ट्रेडिशन जेके बर्थ वारी ड्रेस बि ऐं सेलेक्ट कई हाणे डेज़ बि असांजा वेझा था थियनि त इहे ॾाढियूं सुठियूं शयूं हूंदियूं आहिनि असां ॾिसो केतिरो रिच कल्चर आहियूं असां जेके आहिनि प्राउड महसूसु कयूं त असांखे पंहिंजो म्यूज़िक बि पंहिंजो आहे असांखे खाधा बि पंहिंजा आहिनि न ई असांखे ज़रूरत आहे ॿियनि खाधनि जी ऐं सभु को अहिड़ी ॻाल्हि असांजी ड्रेसिंग जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते अगरि कंहिंखे असां सूखड़ी ॾियूं त असांखे जेको अजरक ऐं टोपी खां वधीक आहे अहिड़ी को सूखड़ी कोन्हे ऐं इहे सभु शयूं असांखे पंहिंजियूं आहिनि पंहिंजियूं सभु शयूं आहिनि ऐं इन खे इलाही फ़ख़ुरु आहे तव्हां छा चवणु चाहींदो असांखे बेशक फ़ख़ुरु आहे ऐं सॼी दुनिया में हितां इहे सूखड़ियूं ईंदियूं आहिनि ऐं जेका असांजी सिंधियुनि जी सुञाणप सिंधी जी सुञाणप असांजी सूखड़ियूं असांखे उन्हनि जे ज़रिए असां उते ज़ाहिर थींदा आहियूं जॾहिं बि कंहिं प्रोग्राम में ॿाहिरीं कंट्रियुनि में वञिबो आहे त अजरक जेकॾहिं पातल हूंदो आहे त सम्झंदा आहिनि इहो सिंधी फ़नकार आयो आहे टोपी पातल आहे हुनखे असांजी सुञाणप आहे इहा ऐं असांखे पंहिंजे हिन सुञाणप ते फ़ख़ुरु आहे तव्हां कीअं इन सॼियुनि ॻाल्हियुनि खे समराइज़ कंदो जेको बि मूं चयो छा चवंदा आहिनि यूथ जेकी हिकिड़ी जज़्बो आहे जोश आहे लॻाउन आहे पंहिंजे माना कल्चर जे हवाले सां जॾहिं ख़बर थी पए त असां एतिरा रिच कल्चर ऐं एतिरा सिविलाइज़ेशन जा मालिक आहियूं वारिस आहियूं जंहिंमें अदीब शाइर अदब ऐं लीडर्स बि जेके असांखे हुन में पैदा थियनि छा चवणु चाहींदो हिकिड़ी यूथ खे केतिरी इंप्रेशन मिले असां फ़ख़ुरु आहे प्राउड आहे पंहिंजे पाण ते कयूं था त असां सिंधी आहियूं ऐं असांजो जेको कल्चर डे आहे अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह हर को मल्हाईंदो आहे सिंधी ऐं कल्चर डे हिसाब सां टोपी बि पाईंदा आहियूं अजरक बि पाईंदा आहियूं माशाअल्लाह सिंध जो कल्चर आहे ऐं असांखे मल्हाइण बि घुरिजे ऐं अॻियनि खे ख़बर पवे त सिंधी माशाअल्लाह केतिरा आहिनि सिंध में रहनि था सिंधी माशाअल्लाह जीअं मूं पहिरियों बि सवाल तव्हांखां कयो त पर्टिकुलर एज़ अ यूथ एज़ अ नौजवान तव्हां इन शइ खे पाण कीअं था ॾिसो माना पाण इन शइ खे केतिरो तव्हां सां गॾो गॾु ॿिया बि जेके आहिनि नौजवान हूंदा आहिनि जीअं मूं पहिरियों बि चयो त तव्हांखे केतिरो प्राउड थींदो आहे ईअं शइ खे कीअं बयानु करे सघो था जी बिल्कुलु ईअं बयानु कंदासीं जेको आहे सो ॿिया बि जेको आहे नौजवान यूथ जेके टैलेंट आहिनि माशाअल्लाह उन्हनि जे हिसाब सां ॾिसो न असां आऊं तव्हांजी ॻाल्हि खे थोरो क्लियर कयां जॾहिं आऊं पंहिंजे फ्रेंड सर्कल में जॾहिं आऊं वेंदी आहियां पंहिंजे ट्रेडिशनल पंहिंजे ख़ासि तौर ते जेको काशी जो कमु या भर्थ वारो कमु त सभिनि जी जेकी आहे तवजो उन ड्रेस जे हवाले सां थी वेंदी आहे त फ्रेंड सभु पुछंदियूं आहिनि हालांकि हू सभु मॉडर्न वेस्टर्न या ईस्टर्न ड्रेस जेके बि कैजुअल पार्टीज़ में हू वेयर करे ईंदा आहिनि लेकिन आऊं मूंखे प्राउड थींदो आहे जॾहिं आऊं पंहिंजी अजरक ओड़े पंहिंजे जेके ट्रेडिशनल ड्रेस पाए त वेठी हूंदी आहियां त सभु जे अॻे उहा ड्रेस नुआया थींदी आहे पोइ उहा ई तरीक़े जी पसीराई मिलिजे त पोइ मूंखे उन शइ खे परेशान त पोइ हलूं था माशूक साहिब जो गीत ॿुधूं था चवनि था त अहिड़ी महिल ॻाल्हाए थी ऐं जेको वेठो आहियां त हिकिड़ो ख़ूबसूरत जेको आहे असांजे कल्चर डे जे हवाले सां हिकिड़ो गीत थी वञे जी माशूक साहिब गुलाम सिंह सोलंकी जो गीत आहे नवां गीत ॿ जेके कया आहिनि मूं हिन हवाले सां सकाफ़त जे हवाले सां उहो गीत तव्हांजी नज़र कंदासीं ज़बरदस्त
सिंध के मिटाए, भली के रब जोर लगाए, केर सघंदो न सिंध के मिटाए, भली के रब जोर लगाए। अल्लाह आबाद रखो आ सिंध के, हा मौला आबाद रखो आ सिंध के, केर सघंदो न सिंध के मिटाए, भली के रब जोर लगाए, केर सघंदो न सिंध के मिटाए, भली के रब जोर लगाए। अल्लाह आबाद रखो आ सिंध के, मौला आबाद रखो आ सिंध के। सिंध के पंजतन पाक जी छाम में सिंध के, ओ मौला रखियो पनाह में सिंध के, पंजतन पाक जी छाम में सिंध के। सिंध जो मट मुल्ह कोई ना है, भली के न को जोर लगाए, सिंध जो मट मुल्ह कोई ना है, भली के न को जोर लगाए। अल्लाह आबाद रखो आ सिंध के, मौला आबाद रखो आ सिंध के। सारी सिंध पिरिय जो अपाछो, लाड़ उतर छब धाया मकाछो, ओ सारी सिंध पिरिय जो अपाछो, लाड़ उतर छब धाया मकाछो। सिंध अमुन जो नालो आहे, भली के रगो जोर लगाए, सिंध अमुन जो नालो आहे, भली के रगो जोर लगाए। अल्लाह आबाद रखो आ सिंध के, मौला आबाद रखो आ सिंध के। सिंध जो सहारो, गूंजे कलंदर लाल जो नारो, ओ बिट धनिया है सिंध जो सहारो, गूंजे कलंदर लाल जो नारो। गुलाम हुसैन गुलाम सदाए, भली के रब जोर लगाए, गुलाम हुसैन गुलाम सदाए, भली के रब जोर लगाए। अल्लाह आबाद रखो आ सिंध के, मौला आबाद रखो आ सिंध के, केर सघंदो न सिंध के मिटाए, भली के रब जोर लगाए, केर सघंदो न सिंध के मिटाए, भली के रब जोर लगाए। अल्लाह आबाद रखो आ सिंध के, हा मौला आबाद रखो आ सिंध के, केर सघंदो न सिंध के मिटाए,
केर सघंदो न सिंध खे मिटाए भली केर बि ज़ोर लॻाए अल्लाह आबाद रखियो आहे सिंध खे मौला 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 आबाद रखियो आहे जबरदस्त जबरदस्त यकीन आमीन शाल हमेशा ईअं ई असांजी सिटी सिंध समूरी आबाद रहे पर हीअं वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जे राति टपाल मेज़बान चाहे जेके असां सॼा थोरी देरि खां पोइ असांखे इंजॉय कराईंदा काॾे न वञिजो उस सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार करदा यकीन इलाही ख़ुशी आहे मूंखे त असांजे सकाफ़त जा ॾियारा जेके आहिनि वेझो पिया अचनि ऐं जेकी तयारियूं जेके तव्हांखे नज़र अचनि पियूं ख़ासि तौर ते खाधनि जे हवाले सां त हिकिड़ा मेन्यू बि यकीन थियनि पिया असीं पहिरीं पहिरीं भेणियूं जेके फरमाइशूं उन्हनि खे अचनि पियूं त बाबा या त असांखे जेको आहे तव्हांजे घर में दावत हुजो त असांखे बेग खाराइजो असांखे पली खाराइजो असांखे साग खाराइजो असांखे चांवर जी मानी खाराइजो जूअर जी मानी कणिक जी मानी माना हीअ सभु शयूं जेके असांजे सिंध ट्रेडिशनल ख़ासि तौर ते असांजे सिंधी जेको पलो आहे माना इहे सभु शयूं असांजे लाइ यूनिक हूंदियूं आहिनि ऐं जॾहिं हू शइ असांजे जॾहिं दस्तरखान ते या असांजे डाइनिंग टेबल ते महिमान नवाज़ी जे दौरान जेके सर्व थींदियूं आहिनि त यकीन हिकिड़ो प्राउड महसूसु थींदो आहे असां पंहिंजे ट्रेडिशनल खाधनि खे एतिरो प्राउडली जेको असां इंजॉय कंदा आहियूं यकीन हीअ असांजा पंहिंजा खाधा आहिनि हीअ असांजे जेके पंहिंजे असांखे रियासत में जेके सिंध सिविलाइज़ेशन जा जेके पहिरियों करे असांजे जेके रिहासी आहे ख़ासि तौर ते मुंहिंजे दड़े खां वठी त इहे सभु शयूं उन्हनि खे इनहेंस करे पंहिंजी लाइफ में प्रोमिनेंट करे पेश कयो माना हर शइ असांखे हिते मिलियल आहे त इन सभु शइ जेको असांखे फ़ाइदो वठणु घुरिजे ख़ासि तौर ते जीअं मूं ॿीहर चयो त माना तयारियूं लॻी पियूं आहिनि स्टार्ट थी वियूं आहिनि पर ख़ासि तौर ते सकाफ़ती ड्रेस जे हवाले सां किसी हवाले सां परचेज़िंग पई थिए त हिकिड़ी ॻाल्हि आऊं ईअं चवणु चाहींदमि त जेके असांजे ॻोठ मां जेके आहिनि प्यारा जेके भाइर आया आहिनि या पहिरीं भेणियूं आयूं आहिनि जीअं ख़ासि तौर ते पखा या पिंडियूं या छबी जेके असांजे जेके आहिनि उहे ट्रेडिशन जे हवाले सां जेके सेल कनि थियूं या अजरक सेल कनि पिया या टोपी सेल कनि पिया त आऊं चाहींदमि जेके नंढा नंढा स्टॉल्स रोडनि रस्तनि ते लॻाइनि त उन्हनि खां वधीक परचेज़िंग कयो त हू जेके आहिनि पंहिंजे ॻोठ खां पंहिंजे इलाइक़े खां उहे हिकिड़ी चाह हिकिड़ी ख़्वाहिश हिकिड़ी हुक ऐं हिकिड़ी महिनत सां जेको कमु जेके पंहिंजे हथ जो हुनर खणी आया आहिनि तव्हां ॾे त हीअ जेको असांखे परचेज़ कयो ऐं पंहिंजी जॾहिं डेज़ जे हवाले सां असां जॾहिं हुन पाईंदासीं त जेके उन्हनि खे बि ख़ुशी थींदी त इहे जेके नंढा नंढा स्टॉल्स आहिनि जेको उन्हनि खां वठी करे उन्हनि जी बि यकीन उन्हनि खे बि इलाही ख़ुशी थींदी ऐं उन्हनि जो बि जेको आहे इनकम जे हवाले सां काफ़ी सुठो जेको आहे उन्हनि खे मुआवज़ो मिली वेंदो बजाए असां जेको वरी जेके शॉप्स वग़ैरह आहिनि हैवी एतिरी कॉस्टली जेके प्राइज़िस असां पेड करे ऐं विच में जेके आहिनि उन्हनि खे ओतिरो मुआवज़ो नथो मिले त यकीन इन्हनि जेके आहिनि हींअर ख़ासि तौर ते जीअं डेज़ वेजेस नंढा नंढा स्टॉल्स नज़र अचनि त यकीन उन्हनि खां ई ज़रूरु परचेस कजो ऐं जीअं त ख़ासि तौर ते सिर्फ़ु असांजी जेके आहिनि जीअं मूं पहिरियों बि चयो त असांखे हर शइ पंहिंजी मिलियल आहे चाहे हू म्यूज़िक खां वठी सजण सवरण खां वठी इवन की घर जी डेकोरेशन खां वठी असांजे जेके जानवर आहिनि जेके असांजा माल आहिनि त उन्हनि जी बि डेकोरेशन ते जेको आहे एतिरो ख़ूबसूरत कमु थींदो आहे असांजे सिंधी कल्चर जे हवाले सां सिंधी ट्रेडिशन जे हवाले सां हिकिड़ी ऐं पहिरियों कॉल खणी अचां त पोइ यकीननि कंटिन्यू कंदासीं हलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम शायद कॉल ड्रॉप हेलो हेलो अस्सलाम वालेकुम जी पंहिंजो तारीफ़ जी जी ज़ैन कीअं आहियो ठीकु आहियो जी मां ठीक आहियां तव्हां ॿुधायो बिल्कुलु ठीकु ठाक ज़ैन कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी ऐं छा चवणु चाहींदव छा ॿुधाईंदव असांखे जी सुबुह असांजी माशाल्लाह सुठी थी गुज़री आहे मां इहो चवणु चाहियां त तव्हांजे प्रोग्राम जो सेट अहिड़ो सुठो तव्हां हेॾो बामुर्तिज़ा बतायो आहे हा यकीन थैंक यू ज़ैन थैंक यू सो मच तव्हांजी भला सकाफ़त जे ॾियारे सां तयारियूं आहिनि न जी जी आहिनि ऐं सर्दी जो बचाव कयो पिया थधि जो बचाव कयो पिया सीउ जो जी जी हा हा यकीन स्वेटर वग़ैरह ऐं गरम शॉल्स मूंखे पाण बुखार लॻो पियो मां तव्हां बुखार मां पई ॻाल्हायां ओड़े बुखार केयर कयो न मां त ॿाहिरि न थियो मां खट ते तव्हां ॻाल्हायां खट ते वेही करे ॻाल्हायो पिया चलो ठीकु आहे आराम कयो केयर कयो ऐं पंहिंजे वधि में वधि ख़्यालु रखो यकीन ॿाहिरि न वञिजो कैप टोपी स्वेटर मतिलबु कुझु ॿुधाईंदा छा ॿुधाईंदा हींअर कलाम ॿुधाईंदो जी ॿुधायो ॿुधायो जी अॼु मां डेडिकेट करणु चाहींदमि तव्हांखे ऐं तव्हांजी पूरी टीम खे थैंक यू ज़ैन थैंक यू
जी जी सावन से गुल गिरया सीध तो सुर मुझे यारा शोभनी जी शोपनी जी गिला कामतन कबीरा बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया गायो गायो हो जमालो गायो गायो हो जमालो चंद्र सितार ने जोड़ी जोड़ी आतंगी हर पासे आशेर गो वहवा पहंगी हर पासे आशेर गो वहवा पहंगी लखन में कुसर कार्या ये बिटो सुनो मुझे अरे वाह थैंक यू सो मच ज़ैन ज़बरदस्त ज़ैन गेट विल सून अल्लाह तव्हांखे जल्दी तव्हांजो बुखार जेको आहे ठीक थी वञे तव्हां सिहतयाब थी वञो ऐं मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदव ऐं हिन जीअं ॿुधायो त हिन प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधायो रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी विरास बि टपाल मेज़बान चांहि आहे जेकी हींअर असां सभई इंजॉय पिया कयूं ख़ासि तौर ते सियारे जो मौसम आहे हुन सां गॾु गॾु जॾहिं टपाल मेज़बान हुजे मशहूरु सभु चांहि खणूं टपाल मेज़बान जी चांहि असां ख़तम करे छॾिए असां ख़तम करे छॾिए असां जेसिताईं ॻाल्हायो तव्हां ख़तम करे छॾिए ना वाह ज़बरदस्त इहा ई जेके हूंदा आहिनि अच्छा काफ़ी माण्हू हार्ड गरम चांहि पीअण जा शौक़ीन हूंदा चाह गरम पीजे ऐं बोतल थधी पीजे अच्छा मूं वरी उल्टो सम्झो शायदि अच्छा ही मुंहिंजी ॻाल्हि कई त पंहिंजे घर ख़ासि तौर ते असां जेके माल हूंदा उनखे बि ॾिसो असां सजाईंदा आहियूं ॿकरियूं हुजनि गाना उन्हनि जा ठाहींदा आहिनि डांदनि खे ऊठनि खे अखियुनि जे लाइ उन्हनि जे लाइ धार हूंदा आहिनि कवर जेके ठाहींदा आहिनि हा ही केॾो सुठो लॻंदो आहे ही सॼा कलरफुल थी करे असां जेकॾहिं जीअं दिसंबर जा ॾियार हूंदा आहिनि अच्छा हीअं त घोड़े ते वेहनि था त माना सुहिणे नमूने सां संजय जेके हूंदा आहिनि उन्हनि जा उन्हनि खे सिंगारींदा लॻंदा आहिनि आहिनि ॾिसो माना हर शइ असांखे पंहिंजी जॾहिं आहे त असां छो जेके आहे पता कयूं ऐं ॿी ॻाल्हि आउं इहो बि चवणु चाहींदमि त जेके सिंधी असां हर शइ जेके असांखे विरासत में मिलियल आहे आहिनि सां गॾो गॾु असांखे तालीम बि एतिरी मिलियल आहे असांजे शो जी मूं पहिरियों बि हमेशह ॻाल्हि कंदी आहियां त काफ़ी सारियूं जेके इन्वेंशन्स दुनिया में पहिरियों थियूं त असांजे सिंध खां थियूं ऐं जेतिरो जीअं माना ऐं जेके आहिनि जीअं असांजो कल्चर जेतिरो चयो त जीअं असांजो पहिरियों जेको असांखे तालीम जो मयार हुयो उहो कल्चर त उन हवाले सां वरी ॿिनि शइ खे असां रिपीट कयूं तव्हां ॾिसो त असांजे सिंध जा केतिरा किताब सॼे साल में जेको आहिनि पब्लिश थींदा आहिनि सिंध में असांजो जेको आहे सिंधी किताब में सिंधी ॿोली में जेको आहे असांजा काफ़ी सारा लिटरेचर अदब ऐं नॉलेज जे हवाले सां बि असांजा किताब जेके आहिनि पब्लिश थींदा आहिनि त छा चवणु चाहींदो उहो ई बेशक आहे पर उन्हनि में अॼुकल्ह वरी जेके किताब अचनि पिया न्यू जनरेशन जे हवाले सां उन्हनि में सिंधी ॿोलीअ में झोल ज़रूरु आहे अच्छा जेके हाणे असां सिंधी किताब पढ़ूं पिया या छा उन्हनि में काफ़ी झोल आहिनि ऐं उहे असां टिक मार्क करे वरी उन्हनि जा फोटो कढी वरी मोकिलींदा बि आहियूं उन्हनि ॾे यकीनन जेको एतिरो शहूर अकुल रखण जी ज़िमेदारी समझो त असांजो फर्ज़ ई हूंदो आहे त असां इन शइ खे उन्हनि खे ॿुधायूं छो जो इहो वरी असां पंहिंजे न्यू जनरेशन जेका आहे असांजी पीढ़ी अचे थी पई उन्हनि खे असां जेकॾहिं उहा लैंग्वेज सेखारींदासीं त उन्हनि खे पोइ त अॻी लैंग्वेज विसरी वेंदी जीअं असांजो सेम हण शहर आहे हाणे सेह वण थी वियो आहे सेह वन सेवन 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 त सेह वण थी वियो आहे त असांजी इहा कोशिशि रहे त असांजा जेके असली नाला आहिनि उन्हनि खे जो बिगाड़ बि न थिए असांजा उते जेके बि सरकारी जेके ऑफिसिस आहिनि उन्हनि ते बि सेह वण लिखियो पियो आहे ऐं सम्झ में ॻाल्हि कान थी अचे छो थो थिए हा ईअं न थियणु घुरिजे ऐं इन शइ खे सभिनी खे फोकस करणु घुरिजे जेके बि असांजा चैनल आहिनि या जेको बि ॾिसे थो इन शइ खे बिगाड़ जंहिं बि शइ जो आहे असांजी धरतीअ जी जंहिं बि शइ जो बिगाड़ आहे असां उन ते सुठो पॉइंट हणूं था हाणे नौजवान गीत मौजूद ॾिसूं था त कहिड़ो गीत असांखे जेको आहे ख़ासि तौर रंग में असांखे ॿुधाइनि था जी असां माइक कर गुलज़ार हर देश और जहाल मिठा
इलाही सुठो कीअं मशहूरु रही जॾहिं पंहिंजा सकाफ़त जा डेज़ गीत ॿुधायूं पंहिंजे को बि गीत ॿुधायूं त कीअं लॻंदो आहे? ज़बरदस्त। वरी हसनैन परदेसनि जी ॻाल्हि बि कई त जेके असांजा परदेस में असांजा भाइर आहिनि सिंधी भाइर सही उहे बि ॾाढो माज़रत सां हिकिड़ी कॉल आहे जी, जी। कॉल जेके असां रिसीव कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो आवाज़ बताए न। हेलो इंटरप्ट कॉल जेके थैंक यू सो मच असांजे कॉल में असांजे प्रोग्राम में शामिल थियो जी तव्हां ॻाल्हि पिया कयो। मुंहिंजे परदेसी जेके आहिनि असांजा सिंधी भाइर जेके सॼी दुनिया में पंहिंजे रोज़ी जे हवाले सां कमु कनि पिया हुते त उन्हनि खे बि इहे ॾाढो इंजॉय कंदा आहिनि। हे असांजो ॾियारो जेको ईंदो आहे जिथे जिथे जेके बि आहिनि पोइ दुनिया जे कंहिं बि खिते में आहिनि। साउथ अफ्रीका मां लास्ट टाइम जेको थियो त उते दोस्त असांजा हुया उन मूंखे उतां कॉल कई चई यार हिते असां प्रोग्राम कयूं पिया ऐं हितां असांखे गानो ॿुधायो असां उते माइक ते लॻाई उते मूं पोइ गानो ॻायो उते माना साउथ अफ्रीका में डांस पिया कनि उन गाने ते उते जेके बि हुननि जा हुया दोस्त गॾिजी हा गैदरिंग में ज़बरदस्त यकीनन सुठो महसूस थींदो आहे ख़ासि तौर ते वरी जॾहिं पंहिंजे जे हवाले सां हिकिड़ी ॿी कॉल आऊं कॉल रिसीव करे वठां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी खुश आहियो बाबा? बिल्कुलु ठीक तो आहे अल्हम्दुलिल्लाह। बाप केर आयो था बता हाँ खुश हूंदो अलाह कनो खुश हूंदो। मुंहिंजो चवणु आहे त अॼुकल्ह जेको ॻाल्हायो था हिन वक़्तु मुल्क जे बारे में जी जी असांजी ॿोलीअ जो ॾाढो बिगाड़ थी आहे तमामु घणो एतिरे क़दुरु जो जेके चैनल्स आहिनि उन्हनि में जी यकीनन इहा ॻाल्हि तव्हांजी दुरुस्त ऐं सही हुई इहा इशूज़ आहिनि पर थैंक यू सो मच। लेकिन जेको चैनल जी ॻाल्हि कोन्हे ॿाहिरि बि थिए पियो असां तालीम इदारनि में तव्हां ॾिसो तव्हां स्टूडेंट्स खे ॾिसो तव्हां टीचर्स खे ॾिसो जेके इन शइ हाणे तव्हां प्राइवेट स्कूल्स में ॾिसो त असांखे जेको पढ़ाइण था मीला हिते तव्हां भली घर आहियो मीला ते जेको कोशिशि कयो त यकीनन इहे इशूज़ थियनि था। असांजी ॻाल्हि हूंदी आहे त असां बिल्कुलु ईअं चयूं था असां यकीनन पर हैरान थिए पियो ख़ासि करके जेको ॿोली जो इलाही ख़्यालु कंदो आहे मूंखे आओ इन हवाले सां त पंहिंजे हवाले सां यकीन चवंदो त काफ़ी जेको आहे ॿोली जे हवाले ते फोकस करे वरी असांजो डायरेक्टर जेको अॼु शइ खे ऐं हर माण्हू जेको पंहिंजो किरदारु जेको अदा करे हर कोई कंट्रीब्यूट करे जीअं माशूक साहिब जीअं ॾिठो त यकीनन किताबनि में हिननि में पाण जेके भई उस्ताद आहिनि त यकीनन हिननि जो फ़र्ज़ु आहे त हीअ शइ जेका दुरुस्त कयो वञे क्योंकि असांजे जेके अने ईंदड़ नसल आहे उहा ई ग़लति शइ या ग़लति अल्फाज़ या ग़लति उचार जेको आहे उहो पंहिंजी लाइफ में न करणु। पर हीअं वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं हलंदासीं ब्रेक ते नाज़रीन हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते प्रोग्राम ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधारे रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार प्रोग्राम सुबुह मराइण में यकीनन तव्हां इंजॉय कंदा हूंदो यकीन एतिरा ख़ूबसूरत रंग जेके सेट जा तव्हांखे नज़र ईंदा हूंदा इन ते न मज़ीद कचहरी थींदी लेकिन हिकिड़ी कॉल मौजूदु आहे हिकिड़ी कॉल रिसीव कंदमि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदव? जी मोहम्मद उमर बदीन सां। तव्हांखे भली कार प्रोग्राम सुबुह मराइण में जी छा चवणु चाहींदो कीअं पियो लॻे प्रोग्राम? जी तव्हांजो प्रोग्राम पियो थिए ॾाढो भलो पियो हले महिरबानी दिलि चयो त कॉल करे बिल्कुलु जी 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 पसंदि कयो आहे न जी जी इहे त कीअं पियो लॻे कहिड़ियूं ॻाल्हियूं जेको तव्हांखे वणनि पियूं प्रोग्राम जे हवाले सां? जी सभु ॻाल्हियूं वणनि पियूं थियूं तमामु भली शाइरी थी हले। यकीनन अच्छा सकाफ़त जी कहिड़ियूं तयारियूं हलनि पियूं तव्हां पाण जी पर्सनली कहिड़ियूं तयारियूं कयूं सकाफ़त जे ॾियारे जे लाइ? सकाफ़त सां जेको असांजे सिंध जो सकाफ़त असां सभु तयारियूं कयूं पंहिंजूं वाह वाह असां वटि मच कचहरियूं बि हलनि पियूं। मेन थैंक यू सो मच मूंखे मच कचहरी जे हवाले सां यकीनन इहा ई असांजी जेके ट्रेडिशनल बि आहे ऐं काफ़ी कुझु सिखण बि असांखे मिलंदो आहे जॾहिं हीअ सॼा ॿियो कुझु चवणु चाहींदा? जी बहुत शुक्रिया तव्हांजी महिरबानी ॾाढो भलो प्रोग्राम आहे असांजो प्रोग्राम वणियो तव्हांजो महिरबानी। अच्छा बदीन में सी कीअं आहे सियारो कीअं आहे? नॉर्मल सी आहे अञा नॉर्मल सी आहे इलाही तेज़ थधि कोन थी आहे? जी अञा तेज़ सी न थिया। चलो ठीक है थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो वॾी वॾी महिरबानी। जी हाणे मौशूक खोखर साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि हणूं था उन त हू उन्हनि जी आवाज़ में जेको असांखे ॿियो कहिड़ो गीत कलाम या गज़ल असांखे ॿुधाइनि था? जी गज़ल आहे मुमताज़ मेहराई जी नई गज़ल आहे उहा अञा आनेर गानो आई आहे फर्स्ट टाइम तव्हां पाण वटि आई आनेर हूंदी। हा ज़बरदस्त जी ज़रूरु ॿुधणु चाहींदासीं।
अखियुनि में तुंहिंजे नथो प्यार सागियो मरिसां, अखियुनि में तुंहिंजे नथो प्यार सागियो मरिसां, रहियो मना तुंहिंजी दिल साफ़ थो सम्झां, रहियो मना तुंहिंजी दिल साफ़ थो सम्झां, अखियुनि में तुंहिंजे नथो प्यार सागियो मरिसां। से लफ्ज़ याद अथई मूंखे तो चयां जे, से लफ्ज़ याद अथई मूंखे तो चयां जे, से लफ्ज़ याद अथई मूंखे तो चयां जे, नथी परे पल भी तो सिवा रही मसखां, अखियुनि में तुंहिंजे नथो प्यार सागियो मरिसां, रहियो मना तुंहिंजी दिल साफ़ थो सम्झां, अखियुनि में तुंहिंजे नथो प्यार सागियो मरिसां। सजो जरो मुक़द्दर जो हूंदो आहे पो, सजो जरो मुक़द्दर जो हूंदो आहे पो, सजो जरो मुक़द्दर जो हूंदो आहे पो, सज़ा न ॾियो तिनखे थो थिए क़त्ल जंहिंखां, अखियुनि में तुंहिंजे नथो प्यार सागियो मरिसां, रहियो मना तुंहिंजी दिल साफ़ थो सम्झां, अखियुनि में तुंहिंजे नथो प्यार सागियो मरिसां। हज़ार सवाल था मुमताज़ खां पुछनि माण्हू, हज़ार सवाल था महड़ाई खां पुछनि माण्हू, हज़ार सवाल था मुमताज़ खां पुछनि माण्हू, जवाब तूं ई ॿुधा छा ज़माने खे मरसियां, अखियुनि में तुंहिंजे नथो प्यार सागियो मरिसां, अखियुनि में तुंहिंजे नथो प्यार सागियो मरिसां, रहियो मना तुंहिंजी दिल साफ़ थो सम्झां, रहियो मना तुंहिंजी दिल साफ़ थो सम्झां, अखियुनि में तुंहिंजे नथो प्यार सागियो मरिसां। वाह वाह,
ज़बरदस्त लेकिन इंसान जे हर बिहेवियर्स में ख़बर पइजी वेंदी आहे तूं केतिरो जेको आहे असां सां सचो आहे केतिरो असांजे जेका निबड़त पियो आहे इहे सभु शयूं हर रिश्ते में अचनि थियूं चाहे भाउ भेण में ॿिनि भाइरनि में माउ पीउ जे रिश्ते में अहिड़ा बि असांजा जेके रिश्ता आहिनि चाचा मम्मी पप्पनि जा ऐं ख़ासि तौर ते जहिड़ा अहिड़ा डेज़ ईंदा आहिनि सकाफ़त जा त यकीन उहे सभु गॾिजी वेंदा आहिनि असांजे जेके ॾींहं आहिनि हिकिड़े ईद वांगुरु जेको आहे असां उनखे सेलिब्रेट कंदा आहियूं जीअं असांजे रिलीजियस जेके असांजा इवेंट्स आहिनि माना मज़हबी जेके असांखे हूंदा आहिनि उन सां गॾोगॾु ई असांजो सकाफ़ती असांजे क़ौमी जेको डे यकीन असां ईद वांगुरु ई सेलिब्रेट कंदा आहियूं हिकिड़ी ॻाल्हि इहा बि ॾिसो मां तव्हां सां थोरी शेयर करणु चाहींदमि त जीअं ॾिसो त असांखे हर ज़बानूं जेकी न इंसान जो आहे त ॻाल्हाइण सघे जी काफ़ी तव्हां बि हींअर इन ॻाल्हि खे कंटिन्यू वरी उन ॻाल्हि खे खणी हलंदमि त जीअं पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फरमायो आहे त की न हर मज़हब जो जेको असांखे इहतराम करिजे त हीअ त असांजी ॿोली आहे ॿोली जे हवाले सां लेकिन असांखे पंहिंजे प्राउड पंहिंजी ॿोली ते हुजणु घुरिजे अगरि असांखे ॻाल्हाइण जे हवाले सां बि हुजे त असां जे करे ख़बर बि आहे त हीअ साम्हूं सिंधी भाउ आहे या सिंधी भेण आहे त असांखे सिंधी में ई कम्युनिकेट करणु हिते छा चवणु चाहींदो असां वटि अॼुकल्ह ॿी ॿोली ॻाल्हाइण वारी हिकिड़ो ट्रेड बि थी वियो आहे ऐं उहो माना प्राउड थो महसूसु करे त मां माना अंग्रेजी ॻाल्हायां थो या उर्दू थो ॻाल्हायां असां कंहिं दुकान ते वञूं था मिसाली ॻाल्हि त उते असांजे इलाइक़े में हिकिड़ो ई दुकानु आहे कंहिं ॿी लैंग्वेज वारे जो असां वञी उन सां उन जी लैंग्वेज ॻाल्हायूं था उहो असां सां असांजी लैंग्वेज नथो ॻाल्हाए हिते असां वटि सिंध में तव्हां जेकॾहिं पिशावर में वेंदो त पिशावर में तव्हांखे पछतो ई ॻाल्हाइणी पवंदी न त चवंदो सम्झ में नथो अचे चवंदो वञ या सऊदी अरेबिया में असांजा जेके बि हितां जा सिंधी वञनि था या ॿिनि ॿोलियुनि वारा जेकॾहिं उहो चवनि था त भाउ असां पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं ऐं असां ई ॻाल्हाईंदासीं पंहिंजी ॿोली त उते छो था वञी अरबी ॻाल्हाइनि जेकॾहिं हुननि जी पोइ उते रोज़ी त नथी थिए न हिते असां वटि सभु को माण्हू असां ते मुसलत लॻो वेठो आहे त भई मां पंहिंजी ॿोली न छॾींदुसि तव्हां पंहिंजी ॿोली छॾे मूंसां मुंहिंजी ॿोली ॻाल्हायो ईअं न करणु घुरिजे असांजी पंहिंजी सिंध आहे असां पंहिंजी ॿोली ॻाल्हायूं ऐं उन में फ़ख़ुरु महसूसु कयूं पाण त हरू भरू जेकॾहिं ॿी ॿोली ॻाल्हाए असांखे माना इज़त त कान मिलंदी न ईअं जो असांखे इज़त मिले तव्हां इन शइ खे कीअं था ॾिसो यकीन ख़ासि तौर ते जेके असां यूथ जेके आहिनि आउटिंग करण जो इलाही शौक़ु हूंदा आहिनि ग्रीटर्स वेरास जेके आहिनि उन्हनि खे कम्युनिकेट करण जो तरीक़ो हूंदो आहे ख़बर बि हूंदी आहे पंहिंजी जेका सिंधी आहे त छा चवणु चाहींदो बिल्कुलु असांखे जेको आहे सो पंहिंजी लैंग्वेज जेकी क़ौमी नेशनल माशाल्लाह लैंग्वेज आहे सिंधी त असांखे उहा ई ॻाल्हाइणु खपे साईं ॻाल्हि कई त अगरि जे दुकान ते वञूं था त उहो मतिलबु ॿी लैंग्वेज वारा आहिनि त असांखे पंहिंजी ॿोली ॻाल्हाइणु खपे पंहिंजी ॿोली क़ौमी ॿोली आहे माशाल्लाह ऐं फ़ख़्रु महसूसु कंदा आहियूं असां पंहिंजी सिंध ते पंहिंजी ॿोली ते सिंधी ॿोली आहे ऐं माशाल्लाह जेको आहे ऐं ॿ टे ॾींहं अॻु में मूं पंहिंजे प्रोग्राम सभु भेण में पंहिंजे सिंधी अल्फ़ाबेट जो जेके मूं हिकिड़ो ड्रेस पातो यकीन उते एतिरी बजाए मूं जस्ट उनखे पंहिंजे सोशल मीडिया ते अपलोड कयो त एतिरी त पज़ीराई मिली ऐं हर हिकु मूं जेको इनबॉक्स में पुछे पियो त हीअ ड्रेस तव्हां किथां परचेस कई आहे हीअ ड्रेस कई आहे ॾिसो माना असां इन शयुनि खे पंहिंजी ॿोली जे हवाले सां ख़ुशि थींदा आहियूं नास करण जी कोशिशि कंदा आहियूं उनखे एप्रिशिएट कंदा आहियूं त उनखे चाहींदा आहियूं त हीअ शइ जेकी आहे असां वटि बि हुजे ऐं असांखे जेको इन शइ ते नाज़ बि आहे फ़ख़ुर बि आहे त पोइ कंटिन्यूसली हीअ चवण में छो हेजिटेशन आहे छो हिजाब आहे ऐं जीअं वॉलपेपर्स बि ईंदा आहिनि त हुननि में ABC रुगो लिखियलु हूंदी आहे या शर्टुनि ते ABC लिखियलु हूंदी आहे त उहो प्राउड महसूसु कंदा आहिनि उहो चवंदा आहिनि बाबा आहे बसि हाणे असां अंग्रेज़ थी वियासीं हाणे असां पहुची वियासीं फारन में था घुमूं पर उहा ई शइ जेकॾहिं असां अल्फ़ाबेट जीअं तव्हां पाती त उन ते उन्हनि खे सभिनी अप्रिशिएट बि कयो मूंखे इलाही मूंखे पर्सनली इनबॉक्स में मैसेजेस आया त तव्हां ही किथां परचेस कई जेकॾहिं असांखे बि इहा शइ जेका आहे उहा खणी अचणु घुरिजे पंहिंजी माना अल्फ़ाबेट आहे ऐं पंहिंजा अखर जेके हिकु ॿ टे जेके आहिनि सिंधीअ में लिखणु सिंधीअ में असांखे शागिर्द जेके आहिनि सब्जेक्ट असां वठूं था सिंधी में त उन में सवाल नंबर पहिरियों जेको मां लिखंदो आहियां उहो ॿियों टियों चोथों उहो सिंधी अंगनि में लिखंदो आहियां मां उन्हनि खे ख़बर पवे त सिंधी ॻणप जेका आहे काउंटिंग जेका आहे उहा उन्हनि खे सिंधी अखर जी ख़बर ई कान्हे का उन्हनि खे तो छा आहे कीअं हुजणु घुरिजे 5 कीअं लिखजनि 6 कीअं लिखजनि 7 कीअं लिखजनि उनखे का ख़बर कान्हे इन शइ जो इहा बि शइ जेकॾहिं असांजी ड्रेसिंग में हिननि में ईंदी न त उन्हनि खे बि ॾिसी ख़बर पवंदी का शइ आहे सही अच्छा ख़ासि तौर ते जेके असांजा पंहिंजा जेके स्टूडेंट्स खे जॾहिं ॿुधंदी हुयमि त
पाड़े में जेके हूंदा तू वरझाईंदा मैथ्स जे क्लास में तू चवंदा असां खोड़ा था पढ़ूं हा त उहो टेबल्स जेके आहिनि असांजे मैथ्स जे हवाले सां पंहिंजी सिंधी में ॾिसो असांजी सिंधी में हर शइ अवेलेबल आहे हा। असांजी जेकी आहे ज़रात ते तव्हां वञो उन ज़रात जे हवाले सां बि असांजी सिंधी ॿोली में काफ़ी जेके आहिनि थ्यूरिकल मौजूदु आहिनि हाणे जीअं मैथ्स जे हवाले सां जीअं असांजे मुंहिंजा खोड़ा चया हा। उहो बि मतिलबु असांजी ॿोली में पंहिंजे आहिनि हा। लेकिन उन शइ खे ऐं ख़ासि तौर ते मेजरमेंट जे हवाले सां सॉरी मेजरमेंट जे हवाले सां बि जेके आहिनि काफ़ी शयूं असांखे सिंधी में बि बोलनि साइंस में बि असांखे सिंधी में मौजूदु हा आहे हा असांखे सोशियोलॉजी बि असांखे सिंधी में मौजूदु आहे असांखे एंथ्रोपोलॉजी एंड काफ़ी ॿिया बि जेके शोबा आहिनि असांखे सिंधी में मौजूदु आहिनि इट मीन्स असांजे सिंधी जा जेके माण्हू इतलाही एॾा ई पढ़ियल लिखियल शौर वारा हा हा हुया ऐं जेके असांखे इहे सभु शयूं ॾेई विया ॾेई विया ऐं सभु खां वधीक ॻाल्हि असांखे रंग बि हिकिड़ो पंहिंजो आहे उहो रंग असांजो जेको अजरक में नीरो सकाफ़त इंडिगो नज़र हा। ईंदो आहे उन कलर खे असां जेको असांजी पंहिंजी इन्वेंशन थियल आहे इहा इंडिगो रंग जी हिकिड़ो नीरो रंग असांखे नीरो पंहिंजो ऑलरेडी मिलियल आहे त केतिरियूं शयूं असांखे पंहिंजियूं आहिनि इहे सभु शयूं जेके आहिनि असां इन शइ खे यूटिलाइज़ छो नथा कयूं इन शइ खे एनहांस छो नथा कयूं हाणे एतिरो प्राउड महसूसु थींदो आहे त कंहिं शइ अगरि कोई क़ौम आहे की उन टिनि सभिनि खे जेके पंहिंजूं शयूं मिलियल हूंदियूं आहिनि त यकीनन हू एतिरो त पंहिंजो नाज़ ऐं फ़ख़ुरु सां महसूसु कराईंदा आहिनि त ऐं ॿिए खे मजबूर कंदा आहिनि हा। ऐं त एटलीस्ट जेको आहे पंहिंजी जॾहिं कल्चर ते ख़ासि हुते कराची जॾहिं मुंहिंजो पंहिंजो पंहिंजो शहर आहे सिंध जो असांजो वॾो वॾो शहर आहे जी। जॾहिं उन नाज़ सां ऐं प्राउड सां जॾहिं पाए हूंदी आहे मॉल ते त किन इलाही सुठो लॻंदो आहे जॾहिं सभु शयूं जेके बार बार मुड़ी मुड़ी ॾिसंदा आहिनि छॾिड़ा पर हाणे जेको हीअं वक़्तु शॉर्ट कम से ब्रेक तो ब्रेक ते हलूं था हीअं वक़्तु शॉर्ट कम से ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताउन खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिए खां ॾिन मुंहिंजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन पर ताउन खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे जीअं तरह ते तव्हांजो साथ बि ईंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210288 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा जीअं तरह अॼुकल्ह दौर टेक्नोलॉजी जो हले थो न डे बाय डे जेके आहे इन्वेंशन्स असांजा थियनि था ख़ासि तौर ते असांजो जेको कोरोना कोविड जी वजह खां जेको सेलिंग परचेज़िंग ऐं जेको कारोबार जेको ऑनलाइन थी वियो ऑनलाइन जेको असांजे प्रोडक्टिविटी जी सेल थिए पई त मूंखे सभु खां सुठी ॻाल्हि आई त हिकिड़ी सां नियाणियूं जेके उन्हनि शइ में अॻ में ऐं ख़ासि हुते वरी उहे जेके नियाणियूं पंहिंजी सिंधी ॿोली में ई कम्युनिकेट करे हू जेके पंहिंजे प्रोडक्ट सेल पियूं कनि त उनखे एतिरी त पज़ीराई मिले पई ऐं एतिरी त उनखे सेलिंग थी त हर कोई कमेंट्स में उनखे चए पियो त तव्हां ॿाहिरि जेके हालांकि हू कॉस्मेटिक असांजे मेकअप जे हवाले सां ई हू जी सेलिंग हुई पर हू पंहिंजे जेकी पंहिंजी ॿोली में जॾहिं हू सेल करे पई उहे सभु शयूं ऑनलाइन ते यकीनन उनखे एतिरी त पज़ीराई ऐं एतिरी त प्राउड सां महसूसु की पंहिंजा कमेंट्स ते कमेंट्स अचनि पिया ऐं उनखे इलाही पाण खे असांखे बि ख़ुशी पई थिए हू पाण बि चए पई त यकीनन मुंहिंजा जेके सिंधी भाउर सिंधी भेणियूं जेके उन केतिरो त मूंखे इंकरेज कनि था ऐं केतिरो त मुंहिंजो साथ ॾियनि था ॾिसो पंहिंजी ॿोलीअ जो केतिरो फ़ाइदो आहे इन सभु शइ ऐं हींअर जीअं असां सिंधियुनि मौजूदु हलूं था हुन ॾे त हींअर असांखे कहिड़ो हिकिड़ो ख़ूबसूरत ॿियो गीत जेको आहे असांखे ॿुधाइनि था फर्स्ट एल्बम जो गीत आहे जी वो तव्हांखे कहना जी
अजीब महसूस थी थिए यकीनन एतिरा पंहिंजे जेके ट्रेडिशनल जेके गीत हूंदा आहिनि ख़ासि तौर ते सुठो महसूस थींदो आहे जेके बार बार वरी चाइणा आहिनि पर ॿुधणु घुरिजे अच्छा जीअं मूं थोरी देरि में तव्हां पाण जेके वैसे टीचर आहियो उस्ताद आहियो त तव्हां जीअं हिकिड़ो ॿोली जे हवाले सां हिकिड़ो जेको स्टेप खयो त उनखे दुरुस्त कजो आहे ॾिसो केतिरो मूं पहिरियों बि काफ़ी अहिड़ा सब्जेक्ट जेके हिननि पंहिंजी ॿोली में काउंट कराया तव्हांखे छा थो लॻे त अगरि असां एज अ टीचर तव्हां यकीनन स्टूडेंट्स खे बि ॾिसंदा हूंदो तव्हां जॾहिं क्लास में वेंदा एंटर थींदा हो त का शइ उन्हनि खे सम्झाईंदा हूंदो त तव्हांखे कीअं थो लॻे त तव्हां जेको पंहिंजी पहिरीं ॿोली में सम्झो यकीनन उहा ॻाल्हि हुननि जे दिमाग़ में सही तरीक़े सां वेंदी ईअं आहे असां वटि हींअर तमामु घणो ज़ोर लॻो पियो आहे इंग्लिश ते त ॿारनि खे पहिरियां इंग्लिश सेखारियो लैंग्वेज सिखण लाइ हुनजा 2-3 साल गुम थी था वञनि सो बि उन्हनि जो उन ते कमांड न थी रहे सही त उहा बि वरी अधूरी थी हा उहा बि अधूरो पोइ उन में हो सिर्फ़ु पढ़ी सघे थो उन ते का बि रिसर्च नथो करे सघे सही था चओ कुझु बि छो जो उनखे कमांड आहे कान जेकॾहिं उहा ई शइ असांखे सिंधीअ में हुजे त उन असां वटि जेके बि साइंसदान थी गुज़रिया आहिनि उन पंहिंजी ॿोलीअ में ई सभु कुझु कयो आहे न चाइनीज़ जेके आहिनि उन्हनि जो प्रेसिडेंट बि जेकॾहिं अचे थो ट्रांसलेटर उन्हनि सां गॾु बीठो आहे हो पंहिंजी चाइनीज़ ॿोली ॻाल्हाए थो चए थो पोइ मां ॻाल्हाईंदुसि इहा हे तव्हांखे ॿुधाईंदो छा हो नथा सिखी सघनि या उन्हनि में टैलेंट कोन्हे सभु कुझु करे था सघनि उहे पर उहो ॾिसंदा त असां अच्छा जीअं मूं ॿारनि जे हवाले सां कई ॿारनि जे हवाले सां तव्हांखे ॻाल्हि की त ॿार जेके केतिरो इंट्रस्ट वठी या केतिरो सब्जेक्ट वाइज़ में ख़ासि तौर ते वरी जीअं हींअर कोविड जी सिचुएशन्स रही तव्हां हिन में छा चवणु चाहींदो कोविड में कीअं कहिड़े तरीक़े सां सॼो संभल्स कयो वरी बाद में लॉकडाउन खां पोइ कोविड में ई आहे जो सभ खां पहिरियां त ज़हनी तौरु ॿार प्रेशराइज़ लॻो पियो आहे को हिकिड़ो खंघे थो त ॿियो वरी महसूसु करे साईं हाणे हे त खंघे पियो थो हाणे छा कयूं पोइ आहे जो उन्हनि खे मास्क पातल आहिनि ॿारनि खे डिस्टेंस बि करायो आहे पोइ हाणे जेकॾहिं ईअं न कंदासीं त अचिणो त पवंदो तव्हांखे स्कूल हूअं जेके ऑनलाइन वरी क्लासिस चवनि पिया त उहे ॿाहिराड़ी जा माण्हू उन्हनि वटि केॾां आहियूं उहे स्क्रीनूं उहे सभु शइ मोबाइलूं नेटवर्क कोन्हे को लाइटूं कोन्हनि खे उन्हनि खे नथो थी सघे उन्हनि वटि थी नथो सघे पोइ तमामु घणी रश थी वई वरी जंहिं महिल उन्हनि ॾिठो पढ़ाई बि थिए पई ॿार बि बेज़ार थी पिया केॾी उन्हनि जो हाणे वञणो सही पोइ तमामु घणी रश थी वई क्लासिस में तमामु घणी रश पोइ असांजा जेके डीओ साहिब आया उन्हनि चयो हेॾी रश थी वई आहे त ज़ुल्म थी वियो छा कयूं पोइ वरी ॿारनि खे चयोसीं बाबा हिकिड़े ॾींहुं हिकिड़ा अचनि ॿिए ॾींहुं ॿिया अचनि ईअं करे मिड़ई उन्हनि जो डिस्टेंस क़ाइमु कयो आहे ऐं पढ़ाइण जे हवाले सां तव्हां जेका ॻाल्हि कई त सिंधीअ में असां हुननि खे सभु शइ सम्झायूं था जेकॾहिं इंग्लिश में बि असां वञूं था सब्जेक्ट आहे असांजो इंग्लिश जो त हुननि खे सुठे नमूने पहिरियां सिंधीअ में उहा शइ सम्झाई थी वञे पहिरियां हे हीअं मसइलो आहे हिन सबक जो मीनिंग सॼी हे आहे हे चवणु चाहे थो उन खां पोइ हुनखे इंट्रस्ट पैदा थिए थो उन में जेकॾहिं वञण सां असां हुन सां इंग्लिश ॻाल्हाईंदासीं ऐं हुनखे डायरेक्टली उहा शइ हुन ते आणींदासीं त हुननि जे मथां जहाज़ वांगुरु वेंदी उहा सिर्फ़ु तोता तयारु करणा आहिनि असांखे पोइ चवंदा हाणे साईं पीरियड पूरो थिए पर जेकॾहिं सिंधीअ में असां हुननि खे ट्रांसलेशन करे सम्झायूं बि था को बि सबक़ु आहे त उन में हू इंट्रस्ट वठंदा सर हे ईअं पोइ ईअं थियो हा अच्छा हा पोइ सवाल बि पोइ खणी इंग्लिश में सवाल न कंदो सिंधीअ में असां सवाल कंदासीं हिन जो भला ईअं थियो भला ईअं थियो मतिलबु त उन्हनि असां पंहिंजी का ॻाल्हि कन्वे करे सघूं था मैसेज हा पंहिंजी ॿोलीअ में करे सघूं था ऐं ईअं हुजणु घुरिजे असांखे पंहिंजी ॿोली सिखणु घुरिजे सुठे नमूने तव्हांखे केतिरी बार जॾहिं क्लास में टीचर जॾहिं प्रेज़ेंट थींदो आहे त तव्हांखे कहिड़ी आसानी सां तव्हां जेको मेथोडोलॉजी सम्झी सघो था उहो कहिड़ो वे हूंदो आहे बिल्कुलु असां स्कूल वेंदा हुआसीं त असांजो जेको टीचर हुयो प्रिंसिपल हो जेको आहे उहो असांखे ईअं ई चवंदो हुयो त सिंधी सिखो ऐं साईं माशाला पाण में टॉप ते प्रिंसिपल हुया उन्हनि चयो त सिंधी ॻाल्हायो इंग्लिश त तव्हां खणी ॻाल्हायो था इहो त खणी जेको आहे तव्हांखे ॿाहिरि मुल्क वग़ैरह में कमु अचे थो या कंहिं मतिलबु ब्रिटिश सां ॻाल्हाइण में तव्हांखे कमु ईंदो पर क़ौमी ॿोली इहा तव्हां सिखो ऐं एतिरो सर स्ट्रिक हुयो जो मतिलबु चवंदो हुयो जंहिंखे सिंधी न ईंदी हुई न त पोइ हुनखे हेठि बीहारे छॾींदो एतिरे क़दुरु मतिलबु अमी जेकी मुंहिंजी हुई न उहा माशाला उहा सिंधी ते घणो माना टीचर थी रहिया आहिनि उन हिसाब सां मतिलबु असांखे अमी बि गाइड कयो हुयो सिंधी जे हिसाब सां अल्हम्दुलिल्लाह क्वालिफिकेशन माशाला जेको आहे सो फर्स्ट ईयर प्रमोट थी आहे हींअर प्रमोट असांजा ॿार जेके बि थिया आहिनि ख़ुशि त ॾाढा थिया आहिनि
पर उहा तकलीफ़ उस्ताद खे वरी अची वई आहे छो जो उन्हनि खे सम्झ में ॻाल्हि नथी अचे हींअर हिकिड़ो साल सॼो उन्हनि जो वियो हलियो वरी जीअं लेवल बि वधी वई जीअं लेवल आई हाणे उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे साईं हाणे हे अब हाणे ईअं थींदो जो उन्हनि खे वरी उहो पोयां जेको क्रास करे आया आहिनि उहे शयूं उन्हनि खे वरी सम्झायूं था पहिरियों हिकिड़ी शइ बेसिक पढ़ंदा त वरी ॿियो स्टेप खणंदा न जीअं 9th जो पढ़ी त पोइ मैट्रिक में आसानी थींदी आहे फर्स्ट जीअं क्रास करे आया उन्हनि में जेके शयूं हुयूं हाणे उहे त उन खां विसरी वियूं डायरेक्टली हाणे उहो मथे अची विया आहिनि हाणे साईं त साईं सम्झ में कोन थो अचे असां पढ़िया ई कोन्हूं अब ठीकु आहे हाणे उन्हनि खे वरी उतां खां वठी शुरू था कयूं डबल क्लासिस हाणे हलनि था माना उन्हनि खे उहो पहिरियां स्टार्ट खां सेखारिबो हाणे ईअं थींदो हाणे अच्छा तेसि ताईं उहो कोर्स पोइ मुकमिल नथो थिए इन जे चकर में कोर्स मुकमिल नथो थिए मथां मई जून में थी सघे त पंहिंजा इम्तिहान अची वञनि गर्मियुनि में कराईंदा हाणे एनुअल एग्ज़ामिनेशन उन में इहो आहे जो पाण खे कोर्स बि कराइणो आहे ॿारनि खे सम्झाइणो बि आहे इंस्पेक्शन बि आहे मथां इंस्पेक्शन इन हवाले सां कोई कैरिकुलम जो कोई शेड्यूल्स वगैरह टीचर्स तपास साईं या कोई समराइज सोचे करे लेकिन उस्ताद की खबर हूंदी आहे त इन ॿारनि खे के हाणे उन जो तरीक़ेकार असां जेको ॻोल्हियो आहे त जेके बि क्वेश्चन पेपर्स हुया उन्हनि खे असां फॉलो कयूं था हाणे अच्छा जेके प्रीवियस जेके हा उन्हनि खे हाणे फॉलो करे उन्हनि जा जेके मेन क्वेश्चन्स आहिनि उहे उन्हनि खे यादि करायूं पिया उन्हनि खे सम्झायूं पिया त उन्हनि खे कुझु न कुझु ज़हन में थो हुजे न एट ए टाइम असां सॼो किताब उन्हनि खे नथा सम्झाए सघूं नथा पढ़ाए सघूं पर हो जेके सिलेक्टेड क्वेश्चन हूंदा आहिनि जेके 5 सालनि जा सिलेक्टेड क्वेश्चन उहे जेके 20-25 क्वेश्चन आहिनि उहे जेकॾहिं असां 5-6 महीननि में उन्हनि खे यादि कराए छॾियानि त इहो असांजे लाइ काफ़ी आहे ज़बरदस्त इहा ॻाल्हि इहा थ्योरी बि सही आहे इहो बि सही आहे यकीनन एतिरो कोविड जी वजह खां काफ़ी शयुनि खे सेक्रीफाइस करणो पियो आहे काफ़ी शयूं जेके आहिनि असां कंप्रोमाइज़ बि कयूं ऐं सब्जेक्ट वधाए छॾिया न गवर्नमेंट जो ज़ुल्म थो ॾिसो असां सां सब्जेक्ट वधाए छॾिया अथनि किताबनि हेॾा किताब करे छॾिया अथनि ॾिसो था तव्हां अॻु में ई ॿार हिकिड़ो घर वेठो आहे त कीअं पढ़ंदो या कीअं हाणे ॿीहर सब्जेक्ट की तरह हाणे कोर्स वधाए छॾियो अथनि हाणे उहो कीअं थींदो असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे हाणे इहो आहे जो असां उन्हनि खे शॉर्टकट ईअं ई करे सघूं था ॿारनि खे उहे शयूं जेके मेन पॉइंट्स आहिनि उन्हनि ते वठी अचूं उन्हनि खे असां उहा शइ सम्झायूं उन खां एक्स्ट्रा जेकॾहिं कुझु अची उहो नसीब उन्हनि जो पोइ असां कुझु नथा करे सघूं छो जो असां वटि टाइम ई कोन्हे को सही न मोस्टली जेको इहा ई जेकी ख़ासि तौर ते कोविड जी जेकी पोज़ीशन्स लही पई आहे दिदारा ॾिसो त केतिरो वरी हाणे त जेको स्मार्ट लॉकडाउन जी बि अनाउंसमेंट थी वई आहे अहिड़ा जेके आहिनि इन खे असां प्रिकॉशन्स न कयोसीं त यकीनन मुंहिंजे ख़्याल में स्टूडेंट्स तव्हां ॾियारो त न उहे पढ़ंदे इलाही जेको इन शइ खे असां फीलिंग्स जेके इमोशनल फीलिंग्स में हूंदा आहिनि हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल वठंदमि हेलो सलामकुम हेलो सलामकुम वालेकुम अस्सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा जी मां रुखसाना हसन थी ॻाल्हायां इस्लामाबाद सां अव्हांखे भली कार महिरबानी कीअं आहियो ठीकु आहियो जी हा तव्हां ॿुधायो बिल्कुलु जी मूंखे त इलाही पुछी त असांजे प्रोग्राम में शामिल थियो कीअं पियो लॻे प्रोग्राम छा चवणु चाहींदव जी प्रोग्राम कीअं पियो लॻे छा चवणु चाहींदव प्रोग्राम जे हवाले सां तमामु सुठो थो लॻे ऐं मां इस्लामाबाद में आहियां पर हेलो जी 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 भेण आवाज़ अचे पियो मूंखे तव्हांजो जी अचे थो मां त इस्लामाबाद में आहियां पर सिंध जी कमी महसूसु थिए थी मुंहिंजी तरफ़ खां पूरी हैरान टीवी जी टीम खे मुबारक ख़ैर बार लेकिन सकाफ़त जे ॾींहंनि जे लाइ तव्हांखे इस्लामाबाद जो मौसम कीअं आहे डेज़ कीअं आहिनि हुते कीअं तव्हां जेको सेलिब्रेशन करण जो सकाफ़त ॾियण जो छा सोचियो आहे छा प्लानिंग आहे वॾी थधि आहे हिते थधि ॾाढी आहे मींहुं बि हल्को हल्को हले थो अच्छा अच्छा यकीनन मींहुं स्टार्ट थींदो सही सही ॿार जेके वेठा आहिनि कष्ट ॻाइण वारा आहिनि मुंहिंजी एतिरी गुज़ारिश आहे मूंखे मास्टर मंज़ूर जो गानो ॿुधाइनि मास्टर मंज़ूर जो गानो चलो ठीकु आहे थैंक यू सो मच जी 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 यकीनन तव्हांजी जेके फरमाइश हिननि खे चऊं था तव्हांखे ज़रूरु मास्टर मंज़ूर थैंक यू सो मच थैंक यू उमेद आहे त ईअं असांजे प्रोग्राम में तव्हां शामिल थींदा रहंदव जी त पोइ इहो को यादि हुजेव को मास्टर मंज़ूर जो नंढे खे चवंदासीं तव्हांखे को थोरो गीत ॿुधाए जी 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 हर जाए पिरे हर महफिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए हर जाए पिरे हर महफिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए तुंहिंजो यादि संभाल रखियमि दिल में पर तुंहिंजी कमी महसूस थी थिए हर जाए पिरे हर महफिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए
तूं मूंखां विछड़ी वियो हा गुलशन सारो उजड़ी वियो न रहियो आहे मज़ो मुंहिंजी खिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए हर जाइ पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही हींअर वक़्तु जो आहे ब्रेक जो यकीनन इन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे टपाल मेज़बान ऐं वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राति टपाल मेज़बान चाहिए कारी न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जे राति टपाल मेज़बान चाहिए जीअं त नाज़रीन जी सकाफ़त जे ॾींहुं 6 डिसंबर जेको आहे बिल्कुलु इलाही वेझो पियो अचे यकीनन वक़्तु जेको गुज़रंदे ख़बर न पवंदी आहे लेकिन तयारियूं जेकियूं आहिनि असांजी ज़ोरो शोर सां आहिनि ऐं जीअं मूं पहिरियों बि चयो त असां जेके ॻोठ मां जेके भाइर भेणियूं जेकियूं आहिनि ख़ासि तौर ते ॻोठनि में त हींअर हथ जे हुनर जो कमु जेके सभु 5-6 ॼणियूं जेकियूं आहिनि जेको बि हुनर आहे जेको बि 5-6 ॼणियूं जेके गॾु वेही करे कथे जेके आहिनि 2-3 महीना अॻु में ई जेको गॾु वेही करे स्टार्ट कंदियूं आहिनि कमु वरी जॾहिं ठही वेंदी आहे उहा शइ उहा जॾहिं वरी असांजे शहरनि में खणी ईंदा आहिनि त यकीनन आउं वरी ॿीहर उहा चवणु चाहींदमि त उन्हनि खे जेको आहे परचेज कयो जेके नंढा नंढा स्टॉल जेके लॻल हूंदा जीअं टोपिन जा अजरक जा गज भर्त चंडी जो कमु ऐं ख़ासि तौर ते ॿिया बि न इन्हनि में ॾिसो न उन्हनि जे जेके घर जा भाती जेके आहिनि ख़ासि तौर ते ॻोठनि में उन्हनि जेके हिकिड़ी ॻाल्हि चवंदा त जीअं ॾिसो त उनजे घर जा भाती जेके ख़ासि तौर ते जेके आहिनि हज़रात आहिनि उन जेके छोकिरा आहिनि ॾिसो उहो उन्हनि खे अगरि उनजी भेण उनजी अम्मा या जेके उनखे कमु हथ जो ठाहे करे उनखे ॾिए थी सेलिंग जे हवाले सां शहर में जेके सेल कनि त उन्हनि में शर्मसारी न कनि उनमें प्राउड महसूसु कनि त जेको हीअ सकाफ़त जेकी थी आहे या ट्रेडिशनल जेकी शइ आहे असां यकीनन उनखे सेल कंदासीं त यकीनन असांखे उनजो मुआवज़ो बि मिलंदो ऐं हमेशह जेको इंसानु हिकिड़े कारोबार ते हिकिड़े पुरुष ते जेको आहे महिनत करे इन शइ खे यूटिलाइज़ करे त यकीनन हीअ शइ मुंहिंजी जेकी आहे ऐं प्राउड थींदो तव्हांखे ख़ुशी महसूसु थींदी त असांजे घर में असांजी भेण अधी एतिरो कमु करे पई दुनिया में जे केतिरी वैल्यू आहे दुनिया में जी केतिरी वाखाण ऐं केतिरे जेका एक्सट्रीमली लेवल ते हिन खे पसंदि कयो पियो वञे न ई सिर्फ़ु असांजे सिंध सूबे ताईं न ई असांजे सिर्फ़ु पाकिस्तान मुल्क ताईं ॿियनि पूरनि मुल्कनि ताईं अलॻि अलॻि कैनेडा यूरोप रशिया न्यूयॉर्क ताईं जेको आहे तव्हांखे जीअं माशूक साहिबु ॿुधायो त अफ्रीका ताईं बि जेको आहे हीअ असांजो सकाफ़ती ॾियारो जेको सेलिब्रेशन थिए थी मतिलबु सॼी दुनिया ते तव्हांजो जेको हथ जो हुनर जेको आहे वञे पियो ऐं उते ते सभु माण्हू प्राउडली जेको आहे उनखे पाए करे महसूसु पिया कनि त यकीनन असां सिंधी आहियूं असांजो सिंध एतिरी ख़ूबसूरत आहे असां सिंध जेके आहिनि निबड़त ते ऐं प्यार मोहबत वारा माण्हू आहियूं असांजे सिंध एतिरी हर शइ को जेको आहे वसी रिच ऐं कल्चराइज़ जेको आहे ख़ासि असांजे एग्रीकल्चर जे साइड सां जीअं मूं चयो त हीअ सकाफ़ती ॾियारा जीअं वेझो अचनि था त असांजे ॻोठनि में घणी शइ इहा इलाही नज़र ईंदी आहे जीअं मूं पहिरियों बि ॻाल्हि कई त पंहिंजे जानवरनि जे हवाले सां खाधनि जे हवाले सां इन सभु शयूं उहा शहरनि में बि इहा सभु शइ अचे थी जीअं हाणे असांजे डेकोरेशन जे हवाले सां जीअं असांजे हाल में काफ़ी सारो जीअं कमु थिए पियो उन्हनि जो उन झंडरी जो कमु थिए काशी जो कमु थो थिए हाला जा जेके आहिनि खटूं आहिनि मूड़ा आहिनि पिंका आहिनि ऐं हीअ माशूक साहिबु हीअ जेको मुंहिंजे भरिसां पियो आहे यकीनन तव्हां इहो टुबड़ी जेको आहे इन में असां मानी इलाही गरम रहंदी आहे इहे असां जॾहिं सभु शइ सर्व कंदा आहियूं त इलाही यूनिक महसूसु कंदा आहियूं इलाही रॉयल महसूसु कंदा आहियूं छा चवणु चाहींदो टुबड़ी में हा इन जे लाइ इन जी ख़ासियत इहा हूंदी आहे जो मानी हुन त हाटपोट में असां रखंदा आहियूं त उहा आली थी वेंदी आहे पघिरजी वेंदी आहे पर हिन में पघिर बि न आहे ताज़ी रहंदी आहे हिन में सोराख हल्का हल्का हूंदा आहिनि हल्की हल्की हुन में जेका हा नमी जेका हूंदी आहे आस्ते आस्ते उहा वेंदी रहंदी आहे पर उन गरम रहंदी आहे मानी गरम रहे अच्छा ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेको हिन जो कमु हूंदो आहे ऐं उन में जीत ॼणे जे बचाव लाइ हुन में जेको आहे हिन में न ई को एतिरो जीत जहिड़ो हिन में एंटर थींदो आहे की कुदरती तौर ते जे शइ सां इहे ठहियल आहे उहो एंटी वैक्सीन जे हवाले सां जेको पाक आहे या अहिड़ो जेको अलाह ने एतिरी नेमतूं ॾिनियूं आहिनि असांखे उन शइ खे असां कीअं यूज़ था कयूं हाणे पंहिंजी खाधे जी शइ में असां इहो यूज़ कयूं जीअं असांजी छबियूं थियो ख़ासि तौर ते असांजी जेकी मिंजड़ी हूंदी आहे त उन्हनि में केतिरो ख़ूबसूरत कलर सां रंगारंगी रंगनि सां जेके सजायल हूंदा आहिनि उन में हवा जो जेको अञा वधी वेंदो आहे अञा तेज़ थी वेंदो आहे उन सां हिकिड़ी वर्जिश बि रहे थी एक्सरसाइज हथ जी एक्सरसाइज बि आहे ऐं असां वटि जेको लाइट जो मसला हूंदा आहिनि उहो ई आहिनि सदाई इहे असांखे उहो ई कमु ईंदियूं आहिनि
असांजा वरी पर लाइट जे हुनजे हवाले सां जेको असांजो जेको हीअं दिलो तव्हांखे लेकिन नज़र ईंदो हूंदो इहो लेकिन पाणी हुन में थधो रहंदो आहे ॾिसो इहे बि असांखे ऑलरेडी जनरलाइज़ थधे करण लाइ बि हिकिड़ी शइ अहिड़ी कुदरती जेको आहे असांखे मिलियल आहे रेफ्रिजरेटर असांखे हिकिड़ी क़िस्म जो मिलियल आहे जेको आहे न असां उन खे यूज़ करे पंहिंजे अंदरि जे न ई घणो तेज़ थधो हुजे न ई हुजे यूज़ पी सघूं पिया उनखे यूज़ करे सघूं मतिलबु इवन की असांजे प्लेट्स कप ग्लास उन्हनि खे वठी करे ठिकर जो सामान जेको बि आहे सामान केतिरो थियो लेकिन मुंहिंजे दड़े मां ठिकर जा केतिरा ई सामान मिलिया आहिनि जिन मां असांखे ख़बर पई आहे मतिलबु केतिरा तव्हां शुरू खां वठी एतिरा होशियार अकल हर शइ में असां एक्सपर्टीज़ रखूं हा बेशक इन करे असांखे हर वक़्तु जेको प्राउड थियणु घुरिजे ज़रूरु ज़रूरु भला अची करे कीअं लॻो मुश्किल सां ॾाढी ख़ुशी थी मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे भाउ मुर्तज़ा मजबूर जो जंहिं मूंखे वरी बि यादि कयो हमेशह यादि कंदो रहंदो आहे ऐं यादि कयईं चईं अदा हाज़िर थियो असां हाज़िर थियासीं ऐं ॾाढी ख़ुशी थी असांजो पंहिंजो घरु आहे मेरा टीवी ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि ईंदा आहियूं ऐं सेट जे हवाले सां छा चवणु चाहींदो यूनिक हा ज़बरदस्त थैंक यू सो मच जी हसनैन अची करे कीअं लॻो जी बिल्कुलु ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचहरी करे ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी माशाल्लाह मां बि तव्हांजी बहरहाल टीवी वारा जी सॼी टीम जो शुक्रगुज़ार आहियां जो हुननि असांखे इनवाइट कयो अलाह साईं जो उस्ताद खे ख़ुशि रखे ऐं मूंखे हर दफ़े हर मतिलबु शो वग़ैरह में जिते बि अलाह साईं कुझु करे इवेंट वग़ैरह थींदा त मूंखे ज़रूरु चवंदा लेकिन उस्ताद जो कमु इहो त पंहिंजे शागिर्द खे प्रमोट करणु हुनखे अॻिते वधाइणु साईं मुंहिंजा महान उस्ताद बि आहिनि थैंक यू ईअं ई तव्हांजे उस्ताद शागिर्द जी जोड़ी सलामत हुजे चलो थैंक यू सो मच थैंक यू असांजो प्रोग्राम जो अपनी पुराणी ते ॿुधा लेकिन माशूक साहब जो हिकिड़ो वींदे हिकिड़ो गीत ॿुधासीं लेकिन उन खां अॻु में पंहिंजे नाज़रीन खां आऊं मुकराणी ज़रूरु कंदमि नाज़रीन असांजे वक़्तु जो प्रोग्राम जो पुराणी ते पहुतो आहे ईद जेको सुभाणे एॾे ख़ूबसूरत महिमाननि सां जेको वरी हाज़िर थींदासीं हिंदी प्रोग्राम जो ताउन के टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया ऐं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त तो में यादि रखंदा सुभाणे वरी मुलाक़ात थींदी अल्लाह हाफ़िज़ लेकिन हिकड़ो ख़ूबसूरत गीत जेको माशूक खोकर साहब जी आवाज़ में ॿुधो पिया जी